सियासी इल्मी अदबी लतीफ़ जे पारखू ज़वार लाल बख्श रिंद जी पहिरीं वरसी नेशनल प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत शाख मक़सूदो रिंद जे सहकार सां मल्हाई वई। तक़रीब में मरहूम जे कयल इल्मी अदबी ख़िदमतुनि ते रोशनी विधी वई। वरसी में तरह जे सियासी समाजी इल्मी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। सीनियर सहाफ़ी मौला बख्श मशहूरी के आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल जो चेयरमैन मुक़रर थियण ते डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जे सदर ज़फ़र टगर जी अॻवानी में सहाफ़िन पारां नौशरो फिरोज़ में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे जी तक़रीब में सहाफ़िन जे वॾे अंग शिरकत कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ज़िले सदर हैदर सियाल जी निगरानी में मरकज़ी ऑफिस में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें दादू मेहड़ कैन शाह समेत तमाम इलाइक़नि जे PTI कारकुननि अॻवाननि शिरकत कई ऐं चूंडुनि बाबति मुतहरिक थियण बाबति वीचारियो वियो। जाम नवाज़ अली में फोरन दुकानदार नूर अली कुंवर जे दुकान तां हज़ारे रुपया फुर करे फरार थी विया। नवाबाद पुलिस इब्तिदाई रिपोर्ट दर्ज करे वरिती आहे ऐं फोरन जी ॻोल्हा जारी आहे। बिरिया सिटी वेझो बदका शाख मां निकिरंदड़ दाली माइनर जी खाटी न थियण ख़िलाफ़ ॻोठ गुल मोहम्मद धौरो वासिन जो एहतजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि एहतजाज कंदे चयो त खाटी न थियण सबबि पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी मुयसर नाहे थींदो, जंहिं सबबि संदन हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी रही आहे। हुननि मुतालबो कयो त दाली माइनर जी खाटी कराई वञे। तंगवाणी वेझो करमपुर थाणे जी हद जे ॻोठ नसरुल्ला बिजाराणी में चोलियाणी ऐं गाॾही बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। गाॾही बिरादरी जा 4 ॼणा क़तल। वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो। ॿिन्ही धुरनि में छिकताण जारी आहे।